हुकूमत पारां पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ वधाइण खां पोइ आम माण्हूअ जी ज़िंदगी केतिरी मुतासिर थींदी। अचो त सखर जे शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त संदन पेट्रोल जे अघ वधण बाबति उन्हनि जो छा चवणु आहे। ज़ाहिर पेट्रोल वधण सां खाइण पीअण जो तेल वधी थो वञे, खंडु वधी थो वञे। ज़ाहिर माण्हू ॾाढो ॾुखियो मामिलो थी वियो आहे। सर्वाइव करणु ॾुखियो आहे, मतिलबु माण्हू ग़रीब माण्हू सर्वाइव नथो करे। हाणे त साईं ईअं कंदासीं, गाॾी घर बीहारंदासीं, पोइ धके ते हलाईंदासीं। हाणे रोज़ इहा महांगो थींदो आहे। हाणे ग़रीब माण्हू काॾे वञे? हाणे पेट्रोल पूरो करे पंहिंजे बचनि जी मानी पूरी करे त पाण काॾे वञे माण्हू। हाणे 4 ॾींहं 5 ॾींहं ऐं असां कई आहे पेट्रोल ते त कल 4-5 ॾींहं थिया पेट्रोल कई आहे त पेट्रोल बि अॼु वधाए छॾियो अथनि। ॾाढा परेशान थिया ऐं सवारी किरायो ॾे कोन थी। जंहिं किरायो घुराऊं था चवनि था नहीं पहले इतने देते थे, इतने देंगे, जितने में जाते थे उतने में जाएंगे। ॾाढा परेशान थियो, महंगाई जो सामनो करणो थो पए। ॾाढा मुश्किल थियो आहे, घर हलाइण त ॾाढो ॾुखियो थियो आहे। गरीब माण्हू आहे, ग़लति कम भी कंदो, माशरे में जेको आहे सो माण्हू उथी वेही नथो सघे। रोज़ियूं उहे आहिनि कोन, किराया उहे मिलनि कोन था, पेट्रोल ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे। ग़रीब माण्हू काॾे वञे? ख़ुदकशी करण लाइ तयारु आहिनि माण्हू भाईजान। जी नाज़रीन, सखर जे आम माण्हुनि जी अवां राय ॿुधी त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध सबबि आम माण्हूअ जी ज़िंदगी सख़्तु मुतासिर थींदी। कैमरामैन रज़ा लगारीअ सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध टीवी न्यूज़, सखर।